खिपरो भरपासे अटे जे चक्की मालिकनि जी हिकटी सबबि अटे जा अघु ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि, जंहिं सबबि ग़रीब तबिको परेशान आहे। किलो अटो भी कोन था वठी सघूं, हाणे मज़ूरी ठहे भी कोन थी, मज़ूरी जो रेट वधाइनि कोन था, पूरी थिए कोन थी, घर महांगाई वधी वई आहे। उहो बि जेको किलो ॾेढ वठी वेंदो उहो बि हाणे नथो वठी सघे ऐं इहा तमामु माना महांगाई अटे ते बिने घणी करे छॾी आहे। इहा हर शइ वधी वई आहे, इन जे करे अटो महांगो थी वियो आहे, लाइट वधी वई आहे, पेट्रोल वधी वियो आहे, इन जे करे बिजली ऐं कणक वधी वई आहे, इन जे करे अटो महांगो थी वियो आहे। इहो इन जो पहिरियों वॾे में वॾो सबबु इहो आहे जो हिन साल गवर्नमेंट ख़रीदारी कई कोन्हे। कणक जेका ख़रीदारी वापारनि कई आहे असां खुलियल मार्केट में कयो आहे, तक़रीबन 1100 खां वठी 1150 रुपया मण उन्हनि ख़रीदारी कई आहे। इन में इहो नतीजो आयो जो ज़मींदार वीचारा तक़रीबन हुननि जो कणक विकामजी वियो, पोयां रहियो ई कुझु कोन, ऐं ज़ख़ीरा अंदोज़ी वापारनि करे छॾियो। हुन खां पोइ जॾहिं अटे जो मिल वारनि जो जॾहिं चक्कर अचे थो त ज़ाहिरी आहे त गवर्नमेंट जो का बि कंट्रोल कोन्हे। कंट्रोल इन जे करे कोन्हे जो गवर्नमेंट खे चक्की वारनि खे ॾियण लाइ कुझु आहे ई कोन। अॻे 1300 रुपया अटो हो, हींअर 1700 रुपया आहे। माण्हू वञनि केॾांहुं अटे जो अटे चक्की वारनि खे जेको अटो फ़राहम कनि पिया, जेको 1800 रुपया 1700 रुपया, जेको 1300 त माण्हू 400 रुपया किथे पूरे पई सघे थो। तो ये गवर्नमेंट की पॉलिसी गलत है, जेका अॻे 20 साल खां पहिरीं माना गवर्नमेंट कणक ख़रीदारी कंदी आहे, हिन साल सूबे में हिननि ख़रीदारी न कई आहे ऐं तंहिं करे रेट वधिया आहिनि। छो त जेका बि कणक आहे सरमाएदार ॾे आहे ऐं प्राइवेट हथनि में आहे, उन्हनि ॾे स्टॉक आहे, गवर्नमेंट ॾे स्टॉक न आहे, तंहिं करे उहे पंहिंजी मर्ज़ी सां रेट कढनि था। 1400 रुपया मण मिले पई चकियुनि ते, माना महांगाई थी वई आहे, इन करे अटो महांगो आहे, अटो हले पियो 1700 रुपया मण। हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त अटे जा अघु घटि कया वञनि जीअं आवाम खे रिलीफ मिली सघे। कैमरामैन फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध टीवी न्यूज़, खिपरो।